दरिया खान मरी जे वार्ड नंबर 1 गुलाम हुसैन टाउन में बरसात सबब केतराई घर किरी पिया। बरसात जो पानी बीहण सबब सवे रहवासी गैस्ट्रो मलेरिया खारिश समेत मुख्तलिफ बीमारियुनि में मुब्तला थियण लगा। बरसात जे करे रोड रस्तनि घरनि में पानी बीहण सबब रहवासी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। रहवासियुनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त तेज़ बरसातुनि सबब दरिया खान मरी शहर जे गुलाम हुसैन टाउन तोड़े रोड रस्तनि ते बरसात जो पानी बीहण सबब रहवासी सख्त मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। हुननि चयो त टाउन इंतजामिया तोड़े ज़िलई इंतजामिया पारां बरसात जो पानी निकाल करण जे लाइ के बि इंतजाम नाहिनि कया विया। हुननि चयो त बरसात जे पानी सबब केतिरियूं वबाई बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। शहरिन डीसी नौशरो फिरोज समेत बस वारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते गुलाम हुसैन टाउन समेत दरिया खान मरी शहर मां बरसात जो पानी निकाल कराए रहवासियुनि मां बेचैनी ख़त्म कई वञे।